अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरा पांध में अज असां शामिल रखंदासीं सिंध बाबत अहम ॼाण। असांखे उम्मीद है तव्हां इन ॼाण मां ज़रूर मुस्तफ़ीज़ थींदा। तव्हांजे लाइ हीअ ॼाण जेका इहा लाभायती महसूस थींदी। बिल्कुलु तव्हां इन मां तमामु घणी ॼाण पिराईंदा। सो असां वधीक इंतज़ार तव्हांखे कोन था करायूं, हलूं था पंहिंजे प्रोग्राम अॼु जे मौज़ू जे तरफ़ वञण खां पहिरीं तव्हांखे निमाणी इल्तिजा, जेकॾहिं मूंखे तव्हां यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। जेकॾहिं ऑफिशियल पेज ते ॾिसी रहिया आहियो त मूंखे फॉलो कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक ऐं कमेंट ॾिजो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। साईं मुंहिंजा सिंध हिन वक़्तु 6 डिवीज़ननि 29 ज़िलनि ऐं 138 तहलकनि में विरहायल आहे। सिंध में हेठियूं 6 डिवीज़नूं आहिनि। नंबर 1 लाड़काणू, नंबर 2 सखर, नंबर 3 शहीद बेनज़ीराबाद, नंबर 4 हैदराबाद, नंबर 5 मीरपुर ख़ास, नंबर 6 कराची। साईं मुंहिंजा सिंध जी हर हिकु डिवीज़न में हेठियां ज़िला आहिनि। 1 लाड़काणू डिवीज़न, लाड़काणू, कशमोर, शिकारपुर, जेकबाबाद, कंबर शहदादकोट। ॿियो नंबर सखर डिवीज़न आहे, जंहिंमें सखर, घोटकी, मीरपुर माथेलो, खैरपुर। ॿियो नंबर शहीद बेनज़ीर भुट्टो डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नौशरो फेरोज़, सांगड़। नंबर 4 हैदराबाद डिवीज़न, हैदराबाद, जामशोरो, दादू, मटियारी, टंडो लायार, टंडो मोहम्मद खान, बदीन, ठट्टो, सिजावल। मीरपुर ख़ास डिवीज़न, नंबर 5 मीरपुर ख़ास, थरपारकर, अमरकोट। नंबर 6 कराची डिवीज़न में कराची ओभर, कराची ओले, कराची ॾखण, कराची मरकज़, मलीर, कोरंगी। सिंध जा 138 तालुका आहिनि। बाकराणी, डोकरी, लाड़काणू, रतोदेरो, कंदकोट, कशमोर, तगवाणी, गढ़ी यासीन, खानपुर, लखी, शिकारपुर, गढ़ी खैरो, जेकाबाद, ठल, कंबर, कंबू सईद खान, मीरपुर, मीरो खान, नसीराबाद, शहदादकोट, सिजावल, जुणेजो, वर, न्यू सखर, पन्नू आकिल, रोहिड़ी, सालेपट, सखर, डहरकी, घोटकी, खानगढ़, खैमपुर, मीरपुर माथेलो, उबाड़ो, फैज़गंज, गंबट, खैरपुर, किंगरी, कोटडेजी, मीरवा, नारा, सोबोदेरो, दौड़, नवाबशाह, काजी अहमद, सकरंड, भरिया, कंडियारो, मेहराबपुर, मोरो, नौशरो फेरोज़, जाम नवाज अली, खिपरो, सांगड़, शहदादपुर, संजोरो, टंडो आदम, हैदराबाद शहर, हैदराबाद, लतीफ़ाबाद, कासिमाबाद, कोटड़ी, मांझंद, सेवण, थाणू बोला खान, दादू, जोही, खरपुर, नाथन शाह, मेहड़, हाला, मटियारी, न्यू सईदाबाद, चंबड़, झंडो मरी, टंडो अलायार, बुलड़ी शाह करीम, टंडो गुलाम हैदर, टंडो मोहम्मद खान, बदीन, मातली, शहीद फाजिल राहो, तलार, टंडो बागो, घोड़ाबारी, केटी बंदर, मीरपुर साकरो, ठट्टो, जाती, खारोछान, मीरपुर बठोरो, शाह बंदर, सिजावल, डिगड़ी, हुसैन बख्श मरी, झुड्डो, कोट गुलाम मोहम्मद, मीरपुर ख़ास, शुजाबाद, सिंधड़ी, छाछरो, डाली, डीपलो, इस्लामकोट, कलोई, मिठी, नंगर पारकर, कुनरी, पिथोरो, सामारो, अमरकोट, फेरोज़ाबाद सब डिवीज़न, गुलशन इकबाल सब डिवीज़न, गुलजार हिजरी सब डिवीज़न, जमशेद क्वार्टर सब डिवीज़न, माड़ीपुर सब डिवीज़न, हार्बर सब डिवीज़न, औरंगी सब डिवीज़न, मोमिनाबाद सब डिवीज़न, साइट सब डिवीज़न, बल्दिया सब डिवीज़न, मंगोपीर सब डिवीज़न, आरामबाग सब डिवीज़न, सोल लाइन सब डिवीज़न, गार्डन सब डिवीज़न, लियारी सब डिवीज़न, सदर सब डिवीज़न, गिलब्रिग सब डिवीज़न, लियाकत आबाद सब डिवीज़न, नाज़म आबाद सब डिवीज़न, न्यू कराची सब डिवीज़न, नॉर्थ नाज़म आबाद सब डिवीज़न, एयरपोर्ट सब डिवीज़न, बिन कासिम सब डिवीज़न, गदाब सब डिवीज़न, इब्राहिम हैदरी सब डिवीज़न, मुराद मेमण सब डिवीज़न, शाह मुराद सब डिवीज़न, कोरंगी सब डिवीज़न, लांडी सब डिवीज़न, मांडल कॉलोनी सब डिवीज़न, शाह फैसल सब डिवीज़न। सिंध बाबत अहम ॼाण। कराची में 6 कम्यूनिटी बोर्ड आहिनि जिनखे टोड़े ख़तमु कयो वञे। उन जी जाइ ते न्यू डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ठाही वञनि, जेके KMC ऐं सिंध सरकार जे मकानी खाते जे मातहती में कमु कनि। हिननि कम्यूनिटी कैंटोनमेंट बोर्डन में सिविलियन आबादी रहे थी, जंहिंखे शहर जे सोक बाडेन सां जोड़ियो वञे। कराची में हिकु डिस्ट्रिक्ट काउंसिल पिणु आहे, जंहिं लाइ चयो वेंदो आहे त इहा कराची जे ॿाहिराड़ी जे इलाइक़नि ते ॿधल आहे। कराची में को बि
रूरल एरिया कोन्हे। कराची डिस्ट्रिक्ट काउंसिल ठाहे कराची जे असलो की आबादी खे कुंडाइतो करे कराची जे शहर जे मामरनि में बहिरो वठण खां अलॻि थलॻि कयो वियो आहे। कराची डिस्ट्रिक्ट काउंसिल खे पिणु ख़तमु करे उन जूं सभु आबादियूं लाॻापियल ज़िले म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं KMC में शामिलु कयूं वञनि। नोट महिरबानी थींदी जेकॾहिं मुंहिंजे हिन अॼु जी मालूमात खे तव्हां वधि खां वधि शेयर कंदा, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजे अदड़ियुनि सां, पंहिंजे अमड़ियुनि सां शेयर कंदा त असांजी ईंदड़ नस्ल खे